अदा घणे पियो खपाई छोला अदा? हाँ बाबा यार यो रखत कारा न तुंहिंजो हुकुम हलिया केर जवानी पाण साईं मां काठड़ो या कांदलो ही किथे वेठो ही बाबा? नसीराबाद नसीराबाद में वेठो ही केड़े गोठ में? बाजारी काठड़ा बाजारी कांदलन जो ही वाह साईं लगी त जचाल तो न सही बाजार जचालन जो तो लगी बाबा साईं साईं ज़मान जचाल तुझो छा थे? बाजार जो है बाजार जो बाबा साईं ज़मान जचाल तुझो छा थे दा? हलिया हलिया दा हाँ बाबा ये संभाले साईं टिक करे टिक नाज़रीन ही तमाम ॾिसी रहिया हो मिलावटी छोला ही छोलन में पानी विझे तो छोलन में लूण विझे तो छोलन में मिर्च विझे तो छोलन में दाना विझे तो आई मसाला विझी करे ॿारनि खे खाराए रहियो माल तैयार करे ही पोरियत आहे जेको पंहिंजे पेट गुज़र लाइ रोज़ानो सुबुह जो सवेर मुख़्तलिफ़ ॻोठनि में वञी करे रोज़गार करे थो। अदा रोज़ानो घणा किलो छोला जेको ठाहींदो ही बाबा? 2.5 किलो साईं 2.5 किलो जो बचना है ना घणे जा हूंदा आहिनि 2.5 किलो बाबा? ये साईं 400 रुपया किलो आ 400 रुपया ऐं ॿियो हिन में छा छा लॻाईंदो ही? हिन में ॿियो घी लॻाईंदो ही ऐं मसालो मसालो भी टोटल तुंहिंजो घणो ख़र्च आहे? 1200 रुपया तुंहिंजो ख़र्च आहे। निकिरनि घणा था? 2000 रुपया निकिरनि था। बचा घणा अथई बाबा? 3-4 आहे न 3-4 बचा अथई। नालो छा आहे तुंहिंजो दा? नालो अमजद। पाण केरु आहीं? पाण काठड़े में वेठो आहियां कांदरे में वेठो आहीं जचाल आहीं। ठीकु आहे अमजद अली जचाल तुंहिंजी वॾी महिरबानी दा। अस्सलाम वालेकुम नाज़रीन असीं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त काल्ह ई उहो शख़्स हुयो जेको पंधु घुमी रहियो हिन एतिरो कमायो आहे जो अॼु हिन साइकिल वरिती आहे सुभाणे स्कूटर परीहं कार ऐं हिन खां पोइ पेजरो हवाई जहाज़ वठंदो। हीअ अची चुको आहे। छा थो खपाई अदा? मुर्गी मुर्गी साईं भला हिकिड़े ॾींहं में कल्ह पंधे अॼु तरक़ी कई छा? हां तरक़ी थी वई। वाह 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 मुर्गी थो खपाई? काॾे काॾे भॻो थो वञी? स्कूल में हाँ स्कूल में तो वही करप्शन कई थी जा जो एक ॾींहं में तो एडी तरक्की कई आहे। उदा दोस्तों अॼु काटन जा कपड़ा भी पाए आयो है ऐं जेको आहे सो साइकिल ते आयो आहे। वाह साईं वाह। घणे में एतरा एतरा छोला घणे में ॾींदे था? 20 हाँ 20 रुपया 20 रुपए में ॾींदे। ही भला तुंहिंजा ॾंद काॾे हलिया विया आहिनि? कुराड़ी ढगी खाई कुराड़ी ढगी खाई वाह वाह।